बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मावा जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमण। इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अहिड़ो हमगीर इस्तिलाह आहे, उनवान आहे, जंहिंमें सॼी दुनिया जे इल्मनि जो राज़ बि आहे। मादी उलूम हुजनि, चाहे रूहानी उलूम हुजनि, ज़ाहिरी उलूम हुजनि, चाहे बातिनी उलूम हुजनि, सभिनी खे माना तॾहिं थी मिले जॾहिं उन्हनि में इश्क मुस्तफ़ा जो रूह पलटिजे थो। इन मौज़ूअ ते असां ॻाल्हियूं कंदासीं अॼु सिंधी मीडिया जे मशहूरु आलिम सगोरे सां, मोहतरम जनाब हाफ़िज़ मुफ़्ती अल्लाह बख़्श क़ादरी साहब, पाण जामिया इस्लामिया क्लिफ्टन कराची, जंहिंजो जी निस्बत हज़रत हाफ़िज़ुल मिल्लत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडवी रहमतुल्लाह अलैह जन सां आहे। जामिया सिद्दीक़िया इस्लामिया क्लिफ्टन कराची, पाण हुन जा मोहतमिम बि आहिनि, मुंतज़िम बि आहिनि। असांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। साईं, दुनिया हींअर जंहिं इर्तिक़ाई मरहले मां गुज़री, ईजादात जे उरूज ते ज़रे घटि पहुची चुकी आहे। दुनिया चवनि था ग्लोबल विलेज बणिजी वई आहे। उन जे बावजूदि माण्हुनि मां वेगानप ख़तमु न थी आहे। ज़िंदगीअ में सहूलियतूं मुयसरु आहिनि, राब्तनि जी तेज़ी थी वई आहे ऐं मादी शयूं जी भरमार थी वई आहे। उन जे बावजूदि बि माण्हूअ जे ज़ुबान ते हिकिड़ी शिकायत मुतफ़क़ा तौरु आहे त सुकून कोन्हे को। छा था सम्झो त इन अदम सुकूनी या बेसुकूनीअ जो जा कारण कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, उन जो पहिरियों त अचूं था असां क़ुर पाक जे तरफ़, त असांखे दिली सुकून छो न आहे, इंसान बेचैन छो आहे, इंसान परेशान छो आहे, इंसान जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन हेतिरियूं नेमतूं, हेतिरियूं सहूलियतूं ऐं हेॾियूं वॾियूं नेमतूं उनखे अता फ़रमायूं, जेके ॾाढियूं मुश्किल हुयूं उहे मुयसरु थियनि थियूं बिल्कुलु आसानी सां। उन जे बावजूदि छो आहे त उहो परेशान आहे? त उन जो हिकु ख़ासि तौर ते अल्लाह रब्बुल आलमीन जी फ़रमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। उन जी वजह मां सम्झा त इहो आहे त असांखे पंहिंजो रब यादि न आहे। जेकॾहिं असांखे पंहिंजो रब यादि हुजे, यादि हुजण जो मां मतिलबु इहो चाहियां त असांखे पंहिंजे रब ते एतमाद हुजे, पंहिंजे रब ते यकीन हुजे, पूरो पूरो भरवसो हुजे, तवकुल हुजे, त रब ताला ते जॾहिं असां सभु कुझु ई पंहिंजे रब खे ई सम्झंदासीं, मां सम्झां थो त पोइ इहे परेशानियूं नथियूं थी सघनि। क़ुर में त ईअं आहे त अल्लाह ताला जे ज़िक्र में इत्मीनान ई आहे ऐं इन में शक न आहे साईं त हर इंसान खे जॾहिं बि तव्हां उन खे ख़ुशी में ऐं उन खे तव्हां ॾुखे मुश्किल वक़्त में बि जॾहिं तव्हां उन सां मुलाक़ात कंदव, उन जी तवजो जेकी आहे पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ न आहे। ख़ुशि आहे तबे न रब ताला जे तरफ़ न, उनखे सभु कुझु सम्झे थो, मादी शयूं जेकियूं बि आहिनि उन जी ख़ुशी जो कारण उहो ई आहिनि, हालांकि ईअं न आहे। या वरी उहो जेको ॾुख या तकलीफ़ में अचे थो, वरी बि जेके ज़ाहिरी असबाब आहिनि, सारो जेको ज़ोर आहे उन ते ई लॻाए थो, माण्हुनि जे कुझु जे पाण चवंदा आहियूं सिफ़ारिश ते लाराए थो, या माण्हू त पैसा ॾेई करे, या ज़ोर ज़बरदस्ती, या पंहिंजी हुजत कराए उन तरफ़ ज़ोर लाए थो, लेकिन पंहिंजे रब ताला खां घुरे नथो। ऐं जेकॾहिं इन्हनि मुश्किल हालात में ऐं ख़ुशियुनि में ई पंहिंजे रब जी तरफ़ मुतवजे थिए, रब जी तरफ़ रुजू करे ऐं पंहिंजे रब खे ई मुश्किल हालात में यादि करे सॾे ऐं पंहिंजी मुश्किलातूं हल करण जे लाइ अर्ज़ु कंदो रहे, त मां सम्झां थो रब ताला जेको आहे हुन खे इहे मुश्किलातूं चाहे ॾिसण में बि वॾियूं हुजनि, पर हुन जे दिलो दिमाग़ में इहे मुश्किलातूं आसानी सां ख़तमु थी सघनि थियूं। मां इन्हनि खे सम्झां थो त इहो अदम ख़ुशी, अदम सुकून जो सबबु इहो आहे त अल्लाह ताला असांजे दिलि में आहे न। हदीस पाक में बि ईंदो आहे, क़ल्बुल मुमिन अर्शुल्लाह ताला, मोमिन जो दिलि जेको आहे इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो अर्श आहे।
इन अर्श में असां पंहिंजे रब ताला खे जॻह नाहे ॾिनी, पंहिंजे रब ताला जे लाइ उहो साफ़ु करे न रखियो आहे। इन अर्श खे ई पंहिंजे रब ताला जे लाइ का गुंजाइश न कई आहे, बल्कि इन दिलि में असां ख़्वाहिशात, दुनियावी ख़्वाहिशात, लालच, हिर्स, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बुरियूं शयूं आहिनि, हसद, कीनो, इहे सभु शयूं असां पंहिंजे दिलि में रखी छॾियूं। हालांकि दिलि इन जी लाइ जॻह न हुई। हाणे ईअं जेकॾहिं चइजे त जेकी शइ हूंदी आहे वज़ा, त हर शइ खे पंहिंजी जाइ ते रखण सां त उहा सेटअप में, तरतीब में अची वेंदी आहे, त उहो उन में को टेंशन न हूंदो। मिसाल हिकिड़ी ॾियां, तव्हां पंहिंजी जॻह ते वेठो, मां पंहिंजी जॻह ते वेठो आहियां, किताबूं टेबल ते रखियूं आहिनि। जेकॾहिं ईअं न हुजे न, टेबल ते हुजे न किताबूं, पाण हुजूं आहे टेबल ते, त इहो जेको ॾाढो बुरो लॻे हा। इहो मतिलबु हर हिकु माण्हू चए त हे सही न आहे। ईअं ई आहे, दिलि आहे ख़ुदा ताला जे लाइ, उन दिलि ते असां जेको दुनियावी शयूं मुसलत करे छॾियूं। औलिया किराम, सूफ़िया किराम धरतीअ ते मौजूदु रहिया आहिनि, अॼु बि मुमकिन आहे हुजनि, जेके इंसानियत जा वाहरू हूंदा हुआ, जेके माण्हुनि जी मसीहाई कंदा हुआ ऐं उन्हनि जे क़ल्ब ते वाज विझंदा हुआ, त उन्हनि में खे अलाह साईं यादि अचणु लॻंदो हो। हिकिड़ो ज़मानो आयो जंहिंमें अलामा इक़बाल जहिड़ो बेदार नज़र माण्हू उथियो, जंहिं खानदान निकिरी वई, उठा में मदरसो ख़ानकाह से गमनाक, न ज़िंदगी न मुहबत न मार्फत न निगाह। असांजो वेगाणू माण्हू जेको बेसुकूनीअ जो शिकार थी वियो आहे, को इत्मीनान उनखे मुयसरु नथो थिए, उहो जॾहिं ख़ानकाहुनि ते वञे थो, दरगाहुनि ते वञे थो, मस्जिदनि में वञे थो, मदरसनि में वञे थो, त उतां बि हू मायूस थी थो मोटे। छो त जेके शयूं अलाह जे, जेके इदारा अलाह जे नाले जा प्रचारक आहिनि, उहे कमर्शलाइज़ थी विया आहिनि, कॉर्पोरेट कल्चर थी वियो आहे। वॾा वॾा नाला, जेके वॾा वॾा आलिम था सॾजनि, उहे पंहिंजे अलाह जे नाले सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क जी निस्बत क़ाइमु करे, माण्हुनि खे मुतवजे करे, शोहरत हासिलु करे, पोइ वरी पंहिंजा दुकान था खोलनि, पोइ पंहिंजूं ब्रांडेड शयूं जेके आहिनि से इंट्रोड्यूस था कराइनि। पोइ इन सूरत में माण्हू काॾे वञे? इन जा कारण कहिड़ा आहिनि? साईं, ॻाल्हि ईअं आहे त असां ईअं ई सम्झी छॾियो आहे, मुआशिरे में हिकिड़ी जेकी सोच वेठी आहे त अलाह वारा जेके आहिनि उहे ई आहिनि जेके पीर सॾाइनि था, या अलाह वारा उहे ई आहिनि जेके वॾे वॾे मदरसे जा मोहतमिम आहिनि। हालांकि ईअं का ज़रूरी न आहे, ईअं आहे वॾा वॾा मोहतमिम, वॾा सजादा नशीन पीर आहिनि, वली आहिनि, लेकिन ईअं कुली तौर ते न आहे। त जेतिरा बि आहिनि सभु उन जा अफ़राद जेके आहिनि वली आहिनि। वली जेको हूंदो आहे उहो आम माण्हू बि थी सघे थो। उन जी परख जे लाइ जेको मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो गुज़रियो आहे, त उहो ई गुज़रियो आहे, जॾहिं बि तव्हां कंहिं माण्हू सां वेहो ऐं उन माण्हू सां तव्हां महफ़िल करे, उन में तव्हांखे सुकून मिली वञे, सम्झी वञो त उहो माण्हू जेको आहे अलाह वारो आहे। ऐं उन माण्हू में तव्हांखे का नफ़रत ऐं उन माण्हू में तव्हांखे का अहिड़ी शइ महसूसु न थिए जंहिंमें तव्हांखे कबात थिए, कराहत थिए, न, बल्कि तव्हांखे सुकून मिली वञे। हिकिड़ी मां सम्झां थो इहा हिकु आसान हिकु शइ आहे। उहो भले जुबे कुबे में हुजे, भले उहो मस्जिद जो इमाम हुजे, भले उहो दुकानु हलाइण वारो हुजे, भले उहो मोची हुजे, भले उहो डॉक्टर हुजे, भले उहो वकील हुजे, चाहे दुनिया जे आला तरीन मनसब ते हुजे या दुनिया जे घटिया तरीन जेको जॻह आहे उते हुजे, लेकिन उन माण्हू खां तव्हांखे दिली सुकून मिले थो, सम्झी वञो उहो ई माण्हू जेको आहे अलाह रब्बुल आलमीन जो प्यारो आहे। त उन मूं उहा हिकिड़ी ख़ुशबू उथी आहे, उन मूं हिकिड़ी अहिड़ी शइ उथी आहे जेके तव्हांखे सुकून पहुचाए थी। ऐं जंहिं माण्हू सां तव्हां वेहो, चाहे उहो दुनिया जे कहिड़े लेवल जो हुजे, जेकॾहिं उन मूं तव्हांखे सुकून नथो मिले, ॿ नंबरी मिले थी या ॿी शइ मिले थी, उहो जेको आहे त अलाह ताला जो वली नथो थी। क़ुरान पाक बि इन्हनि शयुनि जी निशानदी फरमाई आहे त अहिड़नि आलिमनि, दरवेशनि, पीरनि, फ़क़ीरनि ऐं नामनिहात पीर फ़क़ीर दरवेश, उन्हनि खां ख़बरदार रहो। इन कसीर मिनल अख़बार वर रुहबान ला याकुलून अमवाल अन्नास बिल बातिल व यसुद्दून अन सबीलिल्लाह। उन्हनि जा प्रकार अलाह साईं ॿुधाया आहिनि त उहे जेके आहिनि छा था कनि त माण्हुनि जो माल था हड़प कनि, माण्हुनि जा खीसा था तकनि, माण्हुनि जी हैसियत था ॾिसनि त कहिड़ी गाॾीअ ते चढ़ी आयो आहे, हिन जो समाजी रुतबो छा आहे, हिन जी शोहरत छा आहे,
हे कहिड़े मैदान जो माण्हू आहे जेको असांखे फलाणे फलाणे हंधि कमु ईंदो, त उन सां हू सिधा आहिनि, उन जूं दावतूं बि क़बूल कनि था ऐं उनखे पाण वटि बि सॾाइनि था, उन जो हमसफ़र रहण में बि फ़ख़ुरु था महसूसु कनि। ऐं पोइ बदनाम उन्हनि जे प्रकारनि जे करे दीन थो थिए। इन जो सदेबाब कीअं कजे, इन खे कीअं अहिड़े गलीज़ रवैयनि जी रोकथाम कजे? साईं ॾिसो, हे हिकु वॾी माफ़िया खणी चऊं त इन जो सदेबाब करणु जेको आहे नामुमकिन त न आहे, पर आहे ॾाढो इंतिहाई ॾुखियो। उन जे लाइ छा करिणो आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे जिते इल्मु जी इशात करणी आहे न, उन सां गॾु असांखे तरबियत ॾियणी आहे। नंढे ॿार खे ई अहिड़ी का तरबियत ॾिनी वञे त उन हिसाब सां कोई सम्झे त माण्हू सदी खां पोइ हिकु वॾी कोशिशि हुजे, वञी करे को इनकलाब बर्पा थी सघे थो, को अहिड़ो मुजद्दिद अचे, वरी बि सभई इंसान ईअं नथा थी सघनि। बहरहाल काफ़ी असरु पइजी सघिजे थो, लेकिन अॼुकल्ह जंहिं हिसाब सां असां ॾिसूं था मदारिस खे, आइमा इकराम खे ऐं मशाइख़ खे, उहो तमामु, या उन्हनि जा जेके पाण चऊं था त शागिर्द आहिनि या उनजा पोइलॻ आहिनि या मुरीद आहिनि, उहो ज़ाहिर हुन अक़ीदत जे बिना ते उहो त सुठो ई सोचींदा। इन हिसाब सां त इन जो कीअं कजे, उन जे लाइ तरबियत ज़रूरी आहे। ऐं तरबियत बि उहा जेकी बुज़ुर्गनि कई आहे। जीअं तव्हां अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह जो नालो वरितो, ईअं ॾिसो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह, असांजो सैयद शाह अब्दुल लतीफ़ भटाई सरकार आहे। त इन्हनि जो जेको पैगाम आहे न, उहो इंसानियत सां मुहबत करण वारो आहे। ऐं उन्हनि में जेको पैगाम आहे उहो ॿियाई वारो न आहे। उन्हनि इंसाननि खे, इन्हनि बुज़ुर्गनि इंसान खे मथे आणण जी कोशिशि कई आहे, उन जी क़दुरु ऐं मंज़िल सम्झाई आहे। ऐं जॾहिं असांखे ॿिए इंसान जी का क़दुरु न आहे या उन जी अहमियत न आहे, ऐं उहो जेको आहे असां उन खे घटिया सम्झूं, त पोइ इहा तव्हां वारी ॻाल्हि जेके इन खे अञा हथाई मिलंदी, उहो अञा ई मथे वधंदो। जेकॾहिं असांखे इन सोच सां बि इंसान आहे, असांखे हर लिहाज़ में उन सां कोशिशि करणी आहे। पोइ मां इहो सम्झां थो त माण्हू जेकॾहिं इन कोशिशि खे, तव्हां वारी जेकी ॻाल्हि आहे, त पोइ पंहिंजे हल्के में ई शुरू करे ॾिए, पंहिंजा अहिड़ा नज़रियाती माण्हू तयारु करे, त उन हिसाब सां उहो प्रचार कंदा रहनि। जेकॾहिं ईअं थींदो रहे त काफ़ी हद ताईं बहितर थी सघे थो। ऐं ॿी शइ इहा बि थिए थी, जेकॾहिं माण्हू ईअं छूट थी वञे थो ऐं उन जो को मथो सरपरस्त न आहे, या उहो पंहिंजे खणी ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त उन खे को रोक करण वारो न आहे, पोइ उहो वरी पंहिंजे, जीअं क़ुर पाक में न वशुअरा यत्तबिउहुमुल गावून, शुअरा जेका वॾा वॾा अदीब आहिनि, त उहे जेके आहिनि पोइ ख़्वाहिशात में ईअं पियो भटकंदा रहंदा इन जे वादियुनि में। ईअं ई थींदो आहे, भले वॾा अदीब हुजनि, भले वॾा आलिम हुजनि, पर पोइ उन्हनि जो जेकॾहिं सरपरस्ती या उन्हनि जी कोई तरबियत करण वारो न आहे, त उहे पोइ ग़लति हलिया वेंदा आहिनि। तरबियत जेकी आहे, जीअं चवंदा हदीस पाक में उतलुबुल इल्म मिनल महदे इलल लहदे, पींघे खां वठी क़बर ताईं इल्मु हासिलु करो। इल्मु सिर्फ़ु इहो न आहे, बल्कि इन सां इल्म जी माना तरबियत हासिलु कंदा। कॾहिं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे ईअं सम्झो था त मां वॾो आहियां, हाणे मूंखे केरु सम्झाए, माण्हुनि खे मां सम्झायां, इहा शइ जॾहिं अची वञे थी, त पोइ इन मैं मारिया जग सारा मैनू कंहिं न मारिया, पोइ हिते माण्हू मारिजी वञे थो। ख़ूबसूरत जवाबु आहे तव्हांजो। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, तव्हां हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र फ़रमायो, मूंखे उन्हनि जो हिकिड़ो शेर थो यादि अचे, दस्त हर ना अहल बीमारत कुनत, सूए मादर आ के तैमारत कुनत। ना अहल माण्हूअ जे वर चढ़ंदे तोखे रहंदो बीमार कंदो। पंहिंजी माउ जी तरफ़ मोटी अचु त उहा तुंहिंजी परघोर लहे ऐं उहा तोखे आगोश आछे, जंहिंमें कुल काइनात जो सामान मौजूदु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सूए मादर इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक ॿी का शइ नथी थी सघे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तय्यबा में जेके क़ुरानी वाक़ियात आहिनि, मिसाल जी ॻाल्हि सूरह अबस में आहे, अबस वतवल्ला अन जाअहुल अमा, हिकिड़ो नाबीना साहबी आहे हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह अन्हु, उहे इश्क़ सां सरशार आहिनि ऐं हुज़ूर जन रईसनि जी महफ़िल में वेठा आहिनि।
रईसनि जो शर्त आहे त को बि ग़ैर कुरैश ऐं को बि आम तुंहिंजो साथी हुननि जे नज़र में आम हुयो, ताकी हाणे को बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी आम त नथो थी सघे, ख़ासि ख़ासि आहिनि सभु। त उहे जॾहिं अचनि था इश्क जी सरशारीअ सां सरशार थी हुज़ूर जन जे चहिरे अनवर ते नागवारीअ जा आसार था उभरी अचनि, त उहे अलाह साईं खे नागवार था लॻनि ऐं पोइ ॾोरापो ॾियनि था सूर अबस जे आयतुनि जे सूरत में। त असां वटि बि इहे मंज़र आम थी विया आहिनि त जेके शख़्स पंहिंजो पाण खे पैगम्बर इस्लाम महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मसनद नशीन था सम्झनि, जानशीन था सम्झनि, वारिस था सम्झनि, उते बि असांखे इहे ई लिकावत नज़र अचनि त को ग़रीबड़ो अॿोझड़ो ऐं नादार क़िस्म जो माण्हू थो अचे त उन्हनि जूं शिकिलियूं बिगड़ी थियूं वञनि ऐं उन्हनि जे मुंहं ते ॿारहं वॼी था वञनि, बल्कि गलाज़त उभरी थी अचे उन्हनि में, सदिजनि अलाह जा वली था। जीअं कंहिं चयो त कार शैतां में कुनत नामश वली घर वली ईअं अस्त लानत बर वली। हिकिड़ो हसास माण्हू, बेदार नज़र माण्हू, पढ़ियल गढ़ियल माण्हू, भली उहो ग़रीब आहे, उते अचे थो उन्हनि जा पिरकार ॾिसे थो त पिरकार हिन जा शैतान वारा आहिनि, त उमरा ॾे आसूदनि माण्हुनि ॾे खे ॾिसी गिग ॻाड़े वेही थो रहे। ऐं जेकॾहिं वली इहो आहे त पोइ घर वली ईअं अस्त लानत बर वली, लानत जो मुस्तहिक थी थो बीहे। त इहे जेके बीमारियूं असां वटि अची चुकियूं आहिनि दुनिया परस्तीअ जूं, इन्हनि जा कारण तव्हांखे कहिड़ा था नज़र अचनि? छो इहे माण्हू ईअं दीन जे इल्मनि हुजण जे बावजूदि, ख़ानकाहुनि जे सजाद नशीनीअ जी मसनद जे अताउनि जे बावजूदि ऐं उलूम नबवीअ जी तालीबात जे बावजूदि उन्हनि में को उहो पाण तरबियत याफ़्ता कोन्हनि त ॿिए जी तरबियत कीअं कंदा? ॻाल्हि तव्हांजी इहा सारी ॻाल्हि जो चुनो चोड़ी ते ई बीठो, पंहिंजी तरबियत न आहे। त हाणे तव्हां जंहिं हिकु हक़ीक़त जे तरफ़ मिसाल तव्हां असांखे मुतवजह कयो आहे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो, तव्हां इहा ॻाल्हि कयो पिया। ॾिसो अल्लाह तबारक व ताला खे, ॾिसो न, हिकिड़ो आशिक़ अचे थो पंहिंजे माशूक़ ॾे ऐं उन इश्क में जॾहिं घारी थी पवे त अलाह साईं खे ॻाल्हि नथी वणे। जी, इहा शइ हज़ूर अलैहिस्सलाम जे वास्ते सां असांजे लाइ हुई ऐं ॿी शइ तव्हां सूरह कहफ़ में बि तवजो कंदो न, उनमें त वस्बिर नफ़्सका मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल आशी, यानी हुकुम त आहे हज़ूर अलैहिस्सलाम, ईअं हुकुम असांखे आहे, यानी जेके अल्लाह रब्बुल आलमीन खे सुबुह शाम यादि करनि था, तव्हां पंहिंजो पाण खे उन्हनि सां जोड़ियो, उन्हनि सां वेहो, सलाड़े रखो पाण खे, उन्हनि जी सोबत में रहो, उन्हनि खां हटो न। हाणे हिते जेको हिकिड़ी मां ॻाल्हि चवां, इनमें इहा शइ न आहे त तव्हां कंहिंसां वेहो जेके साहिब मसनद हुजनि उन्हनि सां, साहिब सजादा हुजनि उन्हनि सां, उनमें इहे लफ़्ज़ न आहे। उनमें यदऊन रब्बहुम, जेके पंहिंजे रब खे सॾनि था, पंहिंजे रब जी सुबुह शाम पंहिंजे रब जे दरबार में उहे इल्तिजा कंदा रहनि था, पंहिंजो तालुक़ु उन्हनि माण्हुनि सां जोड़ो। हाणे हिते जेकी असांजी ग़लती अचे थी उहा इहा ई अचे थी त असां जेको आहे इन्हनि माण्हुनि खे जेके सुबुह शाम अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में क़ुरान पढ़नि था, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहादीस तय्यबा पढ़नि था, पढ़ाइनि था, दर्स ॾियनि था, लिखनि था, इशात करनि था, असांखे उन्हनि खां नफ़रत आहे, असां उन्हनि जी सोबत खां परे भॼूं था। ऐं जेके माण्हू इन शइ खां परे आहिनि, सुबुह शाम उन्हनि वटि को विर्द वज़ीफ़ो खणी मां चवां या ई चऊं त उन्हनि वटि नमाज़ ई न आहे, उन्हनि वटि दीन जो कम ई न आहे, उन्हनि वटि अल्लाह ताला जो ज़िक्र अज़कार ई न आहे, उन्हनि माण्हुनि वटि जंहिं वटि अलाए खणी चऊं दुनियावी जेके नशे वारियूं शयूं उहे पियूं आहिनि, उन्हनि खे असां तरजीह ॾियूं था। ज़ाहिरात जेकी असां कंदासीं त असांखे जो रिज़ल्ट उहो ई मिलंदो। असांखे हर माण्हू पंहिंजे आमालनि जो पाण ई ज़िमेदार आहे। कुल्लो नफ़्सिन बिमा कसबत रहीन, हर माण्हू उहो ई जेको अमल करे थो उन में उहो गिरवी आहे। हाणे इन में मुंहिंजो गुनाह आहे उहो तव्हांजे ज़िमे नथो अची सघे, जेके आमाल मां कयां थो उहे तव्हांजे ज़िमे नथा थी सघनि। हाणे जंहिं कुझु आमालनि जे बारे में मूंखां पुछा कई वेंदी, ईअं तव्हांजे बारे में तव्हांजे आमाल खां पुछा कई वेंदी। त उन करे असां हर माण्हू खे क़ुरान पाक जेको आहे सिर्फ़ु इज्तिमाही तौर ते न आहे, हर क़ुरान पाक हर इंसान जे लाइ आहे।
त जॾहिं असांखे क़ुर पाक असां पंहिंजो पाण खे क़ुर पाक जी तरफ़ मुतवजे कंदासीं ऐं क़ुर पाक जेको उसूल जेका तरतीब जेकी वाट ॾेखारींदो असां उन खे फॉलो कंदासीं, असांजी कामयाबी त उन में आहे। त क़ुर पाक चयो थो तव्हां उन्हनि जे पोयूं लॻो उन्हनि सां वेहो, उन्हनि सां ई पंहिंजो उथड़ी वेड़ी रखो जेके अलाह ताला खे यादि करनि था। ऐं अलाह तव्हां ताला हुते लफ़्ज़ चयो त इहा उन्हनि जी ग़लती आहे। क़ुर पाक थो चए त इहो ज़िल बि मईशा वयहदी बि मईशा। जी हिकिड़नि खे अलाह साईं क़ुर जे ज़रिए पंहिंजो दग थो ॾेखारे, हिकिड़नि खे अलाह साईं क़ुर पढ़नि था, क़ुर जे ज़रिए ई थेड़ाए ऐं पाण खां परे करे थो छॾे की किथे ई उनजो मिस्ताक त नथा ॿिया। छो त मां सम्झां थो इहा असांजे समाज में बल्कि हर दौर में इहा वॾी लानत रही आहे त तव्हां वञी धंधा कयो, 1000 करोड़ डॉलर वञी कमायो, तव्हां मिलेनियर थी वञो, ट्रिलियनियर थी वञो, कोई एतिराज़ न आहे। इश्क़ मुस्तफ़ा जी आड़ में दीन खे बदनाम न कयो। छो त इन जा नतीजा कहिड़ा था निकिरनि त जेके बि हसास मिज़ाज ऐं बेदार नज़र माण्हू आहिनि ऐं समाज खे गहरी नज़र सां ॾिसनि था, पोइ उहे जॾहिं सुंहारीअ जी निस्बत आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां आहे ऐं उहे सुंहारीअ वारा माण्हू जेके उन्हनि जा प्रकार अहिड़ा आहिनि जेके दुनिया परस्तीअ वारा असां हींअर पिटियूं पिया था, त पोइ उहे सभिनी खे खोड़ीअ खे घुमरो ॾेई था छॾनि। हिन में को शक न आहे त उहे पाण थाॿो था खाइनि जो सभिनी खे हिकु जहिड़ो था सम्झनि, हक़ीक़त जे ज़ाविये सां नथा ॾिसनि। बदनामी त बहरहाल थिए थी, त इहा ज़लालत आहे या ग़लती आहे? साईं इहा ज़लालत आहे, गुमराही आहे। हाणे इन में ॾिसो न, हर माण्हू क़ुर आहे, इनखे असांजी मिठाई सरकार हिकु समुंड जी निशान ॿुधायो आहे। समुंड में त हर शइ आहे। हाणे के समुंड में जेके वेंदा आहिनि, के वेंदा आहिनि मच्छियुनि जा तलबगार हूंदा आहिनि, मच्छी के हूंदा आहिनि कीकड़ा पकिड़े अचूं, के वरी हूंदा आहिनि अंदरि सीपियूं कढी अचूं, अञा के वरी ॿी शइ जा तलबगार हूंदा आहिनि। हे क़ुर पाक आहे। क़ुर पाक खे पढ़ण वारा या क़ुर पाक खे ॿाहिरि माण्हुनि में इस्तेमालु कयो, उन्हनि जा के मक़ासिद हूंदा आहिनि। के हूंदा आहिनि त क़ुर पढ़ी करे असां जेको माण्हुनि खां पैसा वठूं, या क़ुर ई अलाह ताला जो ज़िक्र या असां हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत पंहिंजे अपनाए करे त माण्हुनि खे धोखो ॾियूं। त इहे जॾहिं धोखे ऐं फ्रॉड वारो तरीक़ो इख़्तियार कंदा आहिनि, असल शइ ॿी हूंदी आहे, उहा ॾेखारींदा आहिनि, उन जो जेको सेल कंदा आहिनि उहा 2 नंबर शइ हूंदी आहे। ज़ाहिरी हुलियो दीनी मज़हबी बुज़ुर्गनि वारो आहे, अंदरि में उहा शइ न आहे, उन्हनि वटि उहो माल ई न आहे। त ज़ाहिर आहे उहो जॾहिं उहो खपाईंदा आहिनि त माण्हुनि खे त पोइ हदीस शरीफ़ जी रोशनीअ में मन गश फलैस मिन्ना, जीअं धोखेबाज़ी कई उहो असां मंझा न आहे, त उहे इश्क़ मुस्तफ़ा जी दावा जो हक़ कहिड़ो था रखनि? ॾिसो न, फिराडी माण्हू त उहो जेको न दावादार त ज़ाहिरी हूंदो आहे, उहो ऐलान कंदो रहंदो, ॾेखारींदो हक़ आहे, हे शइ हीअं कंदा, दावा कंदो रहंदो, लेकिन अंदरि पोयों ॿी शइ हूंदी आहे। हदीस पाक में इहो आहे न, जेको जंहिं मुस्लमान जे ज़ुबान ऐं हथ सां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ आहे, उहो ई मुस्लमान आहे। ईअं की या त बहितरीनु माण्हू उहो आहे जंहिंजी ज़ुबान ऐं हथ मां जेको ॿियो मुस्लमान महफ़ूज़ आहे। हाणे उहो कीअं, कॾहिं त मिठा ॿोल ॿोले करे अंदरां बि ग़लति जेके आहिनि पंहिंजा मक़ासिद उहो हासिलु करे वञे थो, या वरी ईअं पाण खणी चऊं त लम्मा यदखुलुल ईमान फी कुलूबिकुम, हा त कल्बनि में उन्हनि जे में शायदि ईमान दाख़िल ई न थियो आहे, बसि ज़ुबानी दवाऊं दाऊं कनि। ॾिसो न, जेको सामरी हुयो मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में, उहो बि मूसा अलैहिस्सलाम जी शक्ल सूरत या उन जो वांगुरु पटको ॿधी करे नक़ल कंदो हुयो, ऐं माण्हुनि खे ॾिसो कीअं वर्गलाए करे हेॾो वॾो कारनामो करे छॾियईं बुरो, यानी जेको ढगे जे बारे में ईंदो आहे, जंहिंजी उनजी पूॼा कराइणु शुरू करे ॾिनी। उन हलीअ में हक़ीक़त न हो। उन टाइम 2 शयूं हुआ, मूसा अलैहिस्सलाम बि हुयो, हारून अलैहिस्सलाम गॾु। हेॾो जेको आहे त सामरी जेको आहे उहो बि मज़हबी तौरु तरीक़ो अख़्तियार करे, मूसा अलैहिस्सलाम वारो करे, पर माण्हुनि खे इनखे पंहिंजो मुनाफ़क़त उहो करे माण्हुनि खे जेको आहे ग़लति रस्ते ते आणे। मूसा अलैहिस्सलाम वटि 2 नंबरी न हुई, 1 नंबर उन्हनि माण्हुनि खे उहो, पर माण्हू ॾिसो 2 नंबरी में लालच में अची करे या शॉर्टकट जे करे उहे जेको आहिनि तमामु वॾो नुक़सानु खणी वेंदा आहिनि। पर होॾे मूसा अलैहिस्सलाम जेको आहे उनमें बार बार पंहिंजी क़ौम खे तलक़ीन कंदा रहिया, बार बार उन्हनि जी क़ौम जेकी आहे उन्हनि खे पुठी ॾींदी रही, पर आख़िर हिकु वक़्तु आयो जंहिंमें मूसा अलैहिस्सलाम कामयाबु थी विया। कामयाबी जेकी थिए थी उहो 1 नंबर माण्हू जी थिए थी, जेके 2 नंबर आहिनि उहो केतिरो बि करनि, इंसान खे धोखो ॾियनि, उहो ग़लति, यानी ग़लीज़ तरीन इंसान उहे आहिनि जेके माण्हुनि खे धोखो ॾेई करे फ्रॉड करे माण्हुनि खे उन्हनि खे मज़हब खां, दीन खां ऐं मुआशी हालात में उन्हनि खे तमामु तबाह करे छॾनि था।
हुब्बे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जोहर में हिकु कीमिया आहे सही जंहिंसां माण्हू सरशार थिए थो त पोइ उन में सिफ़त रहमतुल लिल आलमीनियत जो जॾहिं वासो अचे थो त उन मां जिते बि वेहे थो उहो ख़ुशबू थी फहिलिजे ऐं माण्हू उन मां मानूस था थियनि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो पंहिंजे अवाम ॾांहुं पंहिंजनि माण्हुनि ॾांहुं पंहिंजनि उम्मतुनि ॾांहुं भली उहे ईमान न बि आणे चुका हुजनि उन्हनि जे रवैयनि बाबति कुझु अहिड़ा वाक़िया तव्हां असां सां ओरियो जिन मां माण्हुनि खे उत्साह मिले त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो पंहिंजनि पैरोकारनि जा न बल्कि पूरी इंसानियत जे लाइ मसीहा ऐं रहमत हुया। ॾिसो न हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक में फरमाई आहे, हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके आहिनि इन ॻाल्हि जा वॾा चाहत वारा चाहींदड़ हूंदा त हर माण्हू जेको आहे उहो मोमिन ऐं मुस्लमान थी पए, उनजे लाइ वॾा वॾा महिरबान आहे, शफ़ीक़ आहे, कोई बि हुजे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि कंहिं माण्हू जी असां आहे त ख़ामख़ा कंहिं हिसाब में बि उन्हनि खे तकलीफ़ न ॾिनी आहे। हालांकि उलट में तकलीफ़ जे कंहिं ॾिनी बि आहे त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ जीअं मशहूरु बि आहे, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं कंहिंखे बददुआ न ॾिनी, बददुआ ॾिनी आहे लेकिन उन्हनि ॿिया आहिनि उहे माण्हू, उहे इंशाअल्लाह ताला हदीस मां ॿुधाईंदो। उहे जेके ज़ालिम आहिनि कफ़ार खे न बल्कि यानी उन्हनि जी जेके इंसानियत जे लाइ नासूर हुया न उनजे लाइ हदीस पाक में टे माण्हू आहिनि जंहिंजे लाइ ख़ासि हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो माण्हू ज़लील ऐं रुसवा थिए, तबाह थिए, जंहिंजे साम्हूं मुंहिंजो ज़िक्र कयो वञे ऐं मुंहिंजो मूं ते दुरूद पाक न पढ़े। ज़लील ऐं रुसवा थिए उहो माण्हू जंहिंजो पीउ ऐं माउ या इन मां कोई हिकिड़ो हुजे ऐं उन्हनि जी ख़िदमत करे उहो जन्नत हासिलु न करे। ऐं ज़लील ऐं रुसवा थिए उहो माण्हू जंहिं ते रमज़ानुल मुबारक जो महीनो त अची ऐं गुज़री वञे उहो पंहिंजो गुनाहनि जी माफ़ी न वठे। यानी ॿिनि लफ़्ज़नि में इहे चवनि थो त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि माण्हुनि खे पिटियो आहे। जेकॾहिं पाण अचूं त पोइ हिते ताइफ़ वारे वाक़े जी तरफ़ त उते हुननि केतिरी तकलीफ़ ॾिनी आहे। ताइफ़ जे वाक़े खे असां जाचींदासीं ऐं उन मां इबरत हासिलु कंदासीं ऐं नसीहत बि हासिलु कंदासीं। वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो, नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, साईं त पाण ॻाल्हियूं पिए कयूंसीं हज़रत पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वाक़ियात जूं जिन में इबरत आहे असांजे लाइ बि ऐं गुमराहनि जे लाइ बि। तव्हां ताइफ़ जो ज़िक्र पिए कयो वाक़े जो। असां मार्ज़ कयां पियो त ताइफ़ में हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुननि खे जहन्नम मां कढाए जन्नत जी तरफ़ वठी अचनि पिया, पर उन्हनि माण्हुनि हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सुञातो न, उन्हनि जे कौल मुबारक ते तवजो न ॾिनी, बल्कि हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुश्मन सम्झी करे त हुननि हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ ॾिनी। पोइ जॾहिं पाण वापसि थिया त फ़रिश्ता आया, जिब्रील अमीन ॿियो फ़रिश्तो बि अर्ज़ु कई या रसूल अल्लाह जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो जंहिं जे ॿारनि तव्हांखे पथर हयां न वॾनि बि ऐं ग़लति लफ़्ज़ बि चया तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथऊं, तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त असां पहाड़ पाण में मिलाए करे इन ताइफ़ जे वादी में जेतिरा बि तकलीफ़ इहे सभु ख़तमु करे छॾियो। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा हे जेकॾहिं ईमान नथा आणनि त ॿिया ज़रूरु आणींदा। हाणे हरीसुन अलैकुम जो ॾिसो हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे वक़्ती तौर ते केॾी तकलीफ़ पहुती आहे, पर हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा तमन्ना हुई हे नथा सुञाणनि त बाद में अचण वारा सुञाणींदा, हिननि जो नसल सुञाणींदो। त ॾिसो ईअं ई थियो आहे। वरी पोइ ॾिसो केतिरा सहाबा किराम जेके आहिनि हितां जा ताइफ़ जा हिकु वॾा मुजाहिद बि थिया आहिनि, वरी उन्हनि जूं ख़िदमात आहिनि पंहिंजी जॻह ते। ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अची वई त वाक़ियो ॾाढो बहितरीनु आहे हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो, जेको असांजे मां तक़रीबन मां त उन ते ॾाढो कई दफ़ा उहो बयानु बि कयो आहे, पढ़ंदो रहंदो आहियां। हज़रत दिहिया कल्बी जेको तक़रीबन पंहिंजे चवंदा आहिनि त ख़ूबसूरत इंसानु हुयो, एॾो ख़ूबसूरत हो, जिब्रील अमीन जेको दुनिया ते तशरीफ़ इंसानी सूरत में ईंदो हो त दिहियतुल कल्बी जी सूरत में आयो। उहो जेको शख़्स आहे
तक़रीबन 700 पंहिंजे ॻोठनि जो हिकिड़ो सरदार हो, नवाब हो, ख़ूबसूरत बि हो, सरदार नवाब बि हुयो। हज़ूर अलैहिस्सलाम चाहियो त इहो मुस्लमान थिए, लेकिन उहो मुस्लमान कोन थियो। हज़ूर अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, परवरदिगार दिहियतुल क़ल्बी खे मुस्लमान कर। हिकु ॾींहुं हज़ूर अलैहिस्सलाम वेठा, सुबुह जी नमाज़ ग़ालिबन पढ़ी वेठा, जिब्रील अमीन आयो, अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह दिहियतुल क़ल्बी तव्हां ॾे अचे थो। त जीअं दिहियतुल क़ल्बी मस्जिद में आयो आहे त हज़ूर अलैहिस्सलाम उन जे लाइ उथी बीठा आहिनि। हुन इस्लाम क़बूल न कयो आहे, हाणे इस्तक़बाल करंदे उहो आहे ग़ैर मुस्लिम, उन जे लाइ हज़ूर अलैहिस्सलाम उथी बीठा आहिनि, जेको सैयदुल अंबिया आहिनि, सारे जहान जा उहा ज़ात वरी उथी बि मस्जिद में, जॾहिं त मस्जिद में कंहिंजो ॿिए जो इकराम करिणो बि न आहे, मस्जिद में उथी बीठा आहिनि ऐं पंहिंजी चादर मुबारक लाहे करे विछाई अथऊं। दिहियतुल क़ल्बी एॾो ॾिसी करे रोई ॾिनो, चई त या रसूल हे छा आहे? हज़ूर अलैहिस्सलाम सुठे नमूने सां अख़लाक सां पेश आया आहिनि। त हज़ूर अलैहिस्सलाम उनखे फरमाया, छा तूं मुस्लमान थियण वारो न आयो आहे? चयो मां आयो त मुस्लमान थियण आहे, लेकिन या रसूल मुंहिंजूं कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके मां सम्झां थो त उहे शायदि मुंहिंजो माफ़ु न थींदियूं, इन जे करे मां नथो थियणु चाहियां, जेकॾहिं थी वञनि त पोइ। त हज़ूर अलैहिस्सलाम फरमायो छा आहे? चयो मुंहिंजा गुनाह आहिनि। चयो कहिड़ा गुनाह आहिनि? अर्ज़ु कई या रसूल तव्हांखे ख़बर आहे त मां हिकु ख़ूबसूरत इंसान जाथे आहियां ऐं उन सां गॾोगॾु मां पंहिंजे क़बीलनि जो सरदार बि आहियां। मां हिकु शादी न कई, 70 शादी कयूं ऐं मुंहिंजी औलाद जॾहिं बि न्याणी थींदी आहे त मां न्याणी खे क़तलु करे छॾींदो आहियां। इन शर्म जे करे, लिहाज़ जे करे, मतां सुभाणे को फलाणो माण्हू चोराए त मां दिहियतुल क़ल्बी जो ॼातिरो आहियां, मुंहिंजो साम्हूं उन ॾे वञे मुंहिंजे लाइ इहा इज़त न आहे, अना जो मसइलो, इन जे करे मां क़तलु करे छॾियो। त इहो जॾहिं गुनाह पंहिंजा ॿुधायईं हज़ूर अलैहिस्सलाम खे, त हज़ूर अलैहिस्सलाम ख़ामोश थी विया। हज़ूर अलैहिस्सलाम रोई ॾिनी। इते जिब्रील अमीन आयो, अर्ज़ु कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॿुधायो दिहियतुल क़ल्बी खे, जेकॾहिं तूं हाणे 70 साल जी उमिरि जो अची थियो आहे, हाणे तूं जेकॾहिं हिकु दफ़ो कलमो पढ़ंदे, सिदक़े दिलि सां चवंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तोखे 70 न्याणियुनि जो क़तल त पंहिंजी जॻह ते, पर 70 साल में जेतिरा बि तूं गुनाह कया आहिनि अल्लाह ताला सभु तुंहिंजा माफ़ु फरमाए छॾींदो। त पोइ दिहियतुल क़ल्बी खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई वई आहे त हज़ूर अलैहिस्सलाम पाण बि ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। त हज़ूर अलैहिस्सलाम ॿुधाई त उन टाइम दिहियतुल क़ल्बी जेको आहे मुस्लमान थियो आहे। हाणे इन मूं कई ॻाल्हियूं मालूम थियनि थियूं। हिकु ॾिसो त हज़ूर अलैहिस्सलाम पसे पुश्त कंहिं ॿिए जे लाइ सिधे रस्ते जी दुआ घुरनि था। हिकु साम्हूं डायरेक्ट उनखे दावत ॾियणु, उहा बि आहे। ताइफ़ में विया हज़ूर अलैहिस्सलाम, ॿिनि जॻहियुनि ते विया ऐं पसे पुश्त दिहियतुल क़ल्बी जे लाइ अल्लाह ताला खां दुआ घुरंदा रहिया, जीअं हज़रत उमर फारूक जे लाइ हज़ूर अलैहिस्सलाम दुआ घुरी। ऐं ॿी शइ इहा आहे त इस्लाम ऐं हज़ूर अलैहिस्सलाम जेको दीन खणी आया आहिनि, या हज़ूर अलैहिस्सलाम जे असुलुल उसूल आहिनि काइनात जा, त उन्हनि वटि इहा शइ आहे त जेको माण्हू अचे थो उन्हनि खे तस्लीम करे थो, सिदक़े दिलि सां मञे थो, त उन्हनि खे एॾो वॾो उन ज़ात मां फ़ाइदो थिए थो त उन जा जेतिरा बि चाहे अल्लाह ताला जो हुकूक आहिनि या की ॿारनि जा हुकूक आहिनि, सभ जा सभु माफ़ु थी वञनि था। ऐं हज़ूर अलैहिस्सलाम इन ॻाल्हि ते हरीस बि आहिनि त हज़ूर अलैहिस्सलाम जो इहो तरीक़ो, इहा सुन्नत मुबारक जेकॾहिं असां अॼु पाण बि अपनाए वठूं त मुआशरे में काफ़ी सारी बहितरी अची सघे थी। यानी जंहिं ते असां नाराज़ आहियूं, पंहिंजे रब ताला खां दुआ घुरूं, परवरदिगार असां पंहिंजे दोस्त खे, असां पंहिंजे भाउ खे, असां पंहिंजे अज़ीज़ खे तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर माफ़ु करे छॾियो। त अल्लाह तबारक व ताला सबबु ठाहींदो त उन जे लाइ, त उन खे सिधे रस्ते ते ॾींदो, उहो बि कॾहिं तव्हां असांखे जेको आहे माफ़ु करे वेंदो। ऐं इहो जेकॾहिं तरीक़ो हली पए त असां ॿिनि जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरूं ऐं जंहिं माण्हुनि ते असांजा हक़ आहिनि, असां उन्हनि खे पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर माफ़ु कयूं था। माफ़ु करणु त वॾी ॻाल्हि आहे। हज़ूर अलैहिस्सलाम ताइफ़ में उन्हनि खे माफ़ु कयो आहे ऐं हज़ूर अलैहिस्सलाम सुठी उमेदु रखी आहे। हज़ूर अलैहिस्सलाम दरगुज़र फ़रमाइण, ज़ातियात ॾिसो केॾियूं हज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत मुबारक भरी पई आहे त माण्हुनि सां सुठे अख़लाक सां पेश अचनि, सुठे मामले सां। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फ़रमायो, हदीस डिघी आहे, मुंहिंजी हिकिड़ी पॉइंट वारी ॻाल्हि कयां त हज़ूर अलैहिस्सलाम फ़रमायो, एसि ताईं न सुम्हिजांइ जेसि ताईं सभु माण्हू तो ते राज़ी न हुजनि। अर्ज़ु कई या रसूल ईअं कीअं थी सघे थो, एतिरा माण्हू? हज़ूर अलैहिस्सलाम फ़रमायो, सुम्हण खां पहिरियों त सभिनी जे हक़ में दुआ घुरी छॾ। जंहिंजे हक़ में तूं दुआ घुरी छॾींदे, अल्लाह ताला खां दुआ घुरंदे हिननि खे माफ़ु कर, ज़ाहिर उहो तो ते राज़ी थींदा।
जेकॾहिं अॼु बि असां हज़ूर अलैहि सल्लम इन हदीस पाक ते अमल कयूं ऐं परवरदिगार खां पंहिंजी ख़ुसूसी लम्हात में दुआ घुरदारूं त परवरदिगार फ़िलहाननि माण्हुनि जेको आहे तकलीफ़ ॾिनी, मां तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर तुंहिंजो बहानो सम्झी रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला वसल्लम जो उम्मती सम्झी करे मां माफ़ु करे छॾियो। परवरदिगार ईअं मां बि माण्हुनि खे ॾुखायो हूंदो, तूं बि महिरबानी कर मूंखे बि माफ़ु फरमाए छॾ। त ईअं जेको आहे जॾहिं माण्हू ॿियनि जी भलाई सोचींदो आहे, ॿियनि जी भलाई सोचींदो, उते करप्शन बि न थींदो, उते ज़ुल्म बि न थींदो, उते सितम बि न थींदो, उते बुराई बि न ईंदी, उते बल्कि भलाई भलाई हूंदी आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग जो कौल आहे, चवंदो को माण्हू तव्हांखे तकलीफ़ ॾिए यानी तव्हांजे रस्ते ते तव्हांजे ॻाहण में जेकॾहिं कंडा विछाए थो त तव्हां उन जे रस्ते में खॾा न खोटरो, तव्हां उन जे रस्ते में कंडा न विछायो। पोइ ईअं जेकॾहिं तव्हां बि कंडा विछाईंदव त पोइ सभु रस्तनि में कंडा हूंदा, हलंदा किथे। जेकॾहिं माण्हू तव्हांजे रस्तनि में कंडा विछाइनि था, तव्हां उन जे रस्तनि में गुल विछायो, छा त ख़ुशबू अचे, माण्हू महज़ूज़ थियनि, ताकी माण्हू उन ख़ुशबू में इहा इश्क मुस्तफ़ा जी तक़ाज़ा आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इश्क में इम्तिहान बि थींदा आहिनि। अलाह साईं बि चवे थो, फरमाए थो त लनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ वल जूअ व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। त तव्हां खां मां सख़्तु इम्तिहान वठंदुसि। माल जी घटिताई हूंदी, हिमायतनि जी घटिताई हूंदी, तनाईअ जो शिकार थियणो पवंदो, समरात जी अकेलाई बि हूंदी, ऐं प्यारियूं जेके तव्हांजा रिश्ता आहिनि उन्हनि जी मुखालफ़त तव्हांखे भोगणी पवंदी। इश्क जे इन्हनि इम्तिहाननि खे कीअं सर कजे? सही इहो करे, पर हिन सां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मिलाए वञा। तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। हे सारो मुल्क उन अल्लाह तबारक व तआला जे कंट्रोल में आहे, हर शइ ते क़ादिर। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, जे मौत ऐं ज़िंदगी खे पैदा कयो आहे, लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, उहो आज़माए थो त तव्हां मूं कहिड़ो माण्हू आहे जेको भला कमु करे। ॾुख असां ते ईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, अहिड़ा ज़िंदगी जे इहे हिकु लाज़मी हिसा आहिनि। को माण्हू हमेशह ख़ुशि नथो रही सघे, को हमेशह ग़मगीन नथो रही सघे, इहे ॿई शयूं ईंदियूं रहंदियूं। हा, इन माल उसरी युसरा, ईअं बि आहे। लेकिन अल्लाह ताला ईअं फरमायो, युरीदुल्लाहु बिकुमुल युसरा वला युरीदु बिकुमुल उसरा। अल्लाह ताला त आसानी जो इरादो फरमायो आहे, लेकिन असांखे भलो कमु करिणो आहे, ख़ुशी में बि ॾुख में बि। इहे त अवाम जे लाइ आहिनि, आशिक़नि जे लाइ जेके इम्तिहान था अचनि। आशिक़नि जो मक़ाम मथां हुआसीं। आशिक़नि में उते इहो आहे त उते त हर शइ जो ईअं चइजे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां 99 सालनि जी आख़िरी उमिरि में झूर पोड़प आहे ऐं लादलो पुटु थो अता थिए ऐं उन जे लाइ हुकुम थो थिए त इन अराफ़िल मना में इन अज़बह मां तोखे ज़बह थो कयां। पैगम्बरनि जो ख़्वाबु जेको हूंदो आहे उनखे हक़ीक़त जो ताबीर ॾियणो पवंदो आहे, उहो ज़बह वारो मामिलो बि थिए थो। वरी उन ज़बह जी जेका इब्तिदा थी थिए ऐं उन ज़बह जी इंतिहा वरी वाक़िअ करबला में सैयदना हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जन पंहिंजे पूरे कुटुंब समेत घोरजनि था दीन तां। त इश्क जा इहे जेके अणागा इम्तिहान आहिनि, इन में सी फज़ल ख़ुदाबंदी गॾु हुजे, बाक़ी जेकॾहिं मां हेॾो इख़लास हुजे, वरी अल्लाह ताला जो फज़ल आहे त उन खे कामयाबी आहे। वल्लज़ीन जाहदू फ़ीना लनहदियन्नहुम सुबुला, जेके अल्लाह तबारक व तआला जे रस्ते में हिम्मत ऐं कोशिश सां, इख़लास सां, सचाई सां ईंदा, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ रस्ता खोलींदो हूंदो। बज़ाहिर उहे ॾुखिया हूंदा, लेकिन बाद में जेको उन्हनि खे कामयाबी मिली वेंदी, उन मक़ाम ते पहुची वेंदा। इश्क जो मक़ाम तुंहिंजी इंतिहा आहे ई कोन साईं, और रब ताला पंहिंजे बाने खे कीअं आज़माए थो। पर असां त परवरदिगार खे ईअं चवंदासीं, परवरदिगार इहे आज़माइशूं त असां बर्दाश्त करणो आहे, असां त उन्हनि में न आहियूं, पंहिंजो फज़ल इहो ई मामिलो आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन इश्क जी दौलत ॾे त इन खां वधीक बि दौलत कोन्हे। इश्क थी की इहा शइ आहे जिते माण्हू सभु कुझु निसार करे थो, ऐं जेतिरो निसार करे थो त उते चए थो अञा बि मां घटि निसार कयो। इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में असां सरशार थियणु चाहियूं था, या सभिनी मुस्लमाननि जी, पूरी इंसानियत जी, हर बाशऊर माण्हूअ जी ख़्वाहिश आहे की कीअं उन रंग में पाण खे रंगजे, उन जूं तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ा अमल कजनि। उन जी पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त उहा असांखे हज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत पढ़ण खां बाद में सहाबा जी सीरत ज़रूरी पढ़णी आहे। असां पंहिंजो रोल मॉडल जेको सैयदना सिद्दीक़ अकबर खे ॾिसूं त सिद्दीक़ अकबर नंढपण खां वठी आख़िर ताईं हज़ूर अलैहिस्सलाम सां केतिरी वफ़ा कई आहे। हज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ उन पंहिंजो घर छॾियो आहे, पंहिंजो अज़ीज़ छॾिया आहिनि, ऐं हज़ूर अलैहिस्सलाम ते पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो आहे। गारे सौर में आया आहिनि, ऐं वरी जेको हिजरत वारो सारो वाक़ियो आहे, उन खां बाद वारा बि जंग बदर में ॾिसो, जंग उहद में ॾिसो,
ये हज़ूर सैयदना सिद्दीक़ अकबर जी होॾे सैयदना उमर फारूक हर सहाबी जी असां सीरत जॾहिं पढ़ंदासीं उहे शयूं असां में डेवलप थींदियूं। इहा तव्हां इन ॻाल्हि सां तव्हां इतफ़ाक़ कंदो त असां मुसलमाननि में सहाबा किराम जी तालीमात असां वटि न आहे। जेकॾहिं उहा असां वटि हुजे हा त असां मुजाहिद थी सघूं पिया। सहाबा किराम खां असां परे आहियूं। सहाबा किराम जा नाला मुबारक बि असांखे यादि न आहिनि, असांखे उन्हनि जे दर्जे जी ख़बर न आहे। त असां पोइ कहिड़े तरीक़े सां अचूं? असां उन तरीक़े ते तॾहिं अचूं न जॾहिं असां उन तरीक़े वारनि जे पोयूं लॻा हुजूं, असांखे उन्हनि जी ॼाण हुजे। क़ुर पाक त आहे साईं, हदीस पाक बि आहे, सहाबा किराम बि आहे। तव्हां चयो न इश्क वारी ॻाल्हि त असां कीअं मक़ाम ते पहुचूं त उन्हनि आशिक़नि वारे रस्ते ते हलणो पवंदो, जंहिं सभु कुझु पंहिंजो क़ुर्बान कयो। ॾिसो हिकिड़ी जंग उहद में हिकिड़ी माई हुई साहबिया, त जॾहिं माण्हुनि में ख़बर पई त हज़ूर अलैहिस्सलाम शहीद थिया आहिनि, उहा भाईदी अचे पई पुछे हज़ूर अलैहिस्सलाम जे लाइ। कंहिं चयो तुंहिंजे हज़ूर अलैहिस्सलाम जी ख़बर न पई, तुंहिंजो पुटु शहीद थी वियो। चई पुट जी परवाह न आहे। आयो अॻिते आई, चई तुंहिंजो भाउ बि शहीद थी वियो। चई मूंखे हज़ूर अलैहिस्सलाम जे बारे में अॻिते आई आहे, तुंहिंजो उहो मुड़ुसु शहीद थी वियो आहे, तुंहिंजो वालिद शहीद थी वियो आहे। जॾहिं हुनखे इहा ख़बर पई हज़ूर अलैहिस्सलाम अल्हम्दुलिल्लाह सही सलामत आहिनि, पोइ उते वरी चयूं त हाणे जेको आहे त मूंखे इत्मीनान त हाणे छा आहे, इहा चई इहो इश्क हो। माण्हू कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे पीउ प्यारो न आहे, या कहिड़ी औलाद जंहिंखे मुड़ुसु प्यारो न आहे, कहिड़ो इंसानु जंहिंखे भाउ प्यारो न आहे, कहिड़ो इंसानु जंहिंखे औलाद प्यारी न आहे। उन्हनि जूं लाशूं रस्ते में पयूं आहिनि, उन्हनि जी तरफ़ मुतवजह न आहे हज़ूर अलैहिस्सलाम, यानी इहे क़ुर्बान करनि था। उन्हनि खे छा हो त उन्हनि ॾिठो हो हज़ूर अलैहिस्सलाम खे, उन्हनि हज़ूर अलैहिस्सलाम उहो मुस्तफ़ीद थिया। त असां हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ियारत न करे सघियऊं, लेकिन असां मुस्तफ़ीद ज़रूरु थी सघूं था। कीअं? हज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस पाक पढ़ूं, हज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत तैयबा पढ़ूं, सहाबा किराम जी सीरत तैयबा पढ़ूं, त उन्हनि केतिरियूं ॾिनियूं आहिनि क़ुर्बानियूं, पोइ असां बि ज़ाहिर उन्हनि जे तरीक़े सां अची सघूं था। ख़ूबसूरत गुफ़्तगू। नाज़रीन, असांजे ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो थियो त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हसीन रंगनि में रंगजण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त असां साणनि गॾु जेके सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जन आहिनि, सहाबियात आहिनि, संदन साथी आहिनि, जेको बि सथ आहे, उन्हनि जा वाक़ियात जॾहिं असां पढ़ंदासीं त असांखे मथां उन घोर थियण जे लाइ खोड़ सातरा रस्ता मिलंदा। पंहिंजो माल, जान, औलाद, मिट माइट, सभु रिश्ता क़ुर्बान करण जी हिकिड़ी असां में उमंग पैदा थींदी। ऐं तरबियत हिकु अहिड़ो जोहर आहे जेको जेकॾहिं सही मुरबी मुयसरु थी थो वञे, ऐं मुरबी मां सम्झां थो असांजे हिन दौर में वालदेन खां वधीक ॿियो केर बि नथो थी सघे, त उन्हनि जी तरबियत ज़ेरे तरबियत रही ऐं असां इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं सरशार थींदासीं त असांजा बेड़ा पार थी वेंदा। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।